अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजावेरी ड्रामे में छा थींदो। छा चाकर खान हाणे हसीना बेगम के घरां तड़े कढे छॾींदो। छा जाबिर खान हाणे चाकर खान मथां हमलो करे उन्हीं खे मारे छॾींदो। छा सिकू हाणे जाबिर खान सां दुश्मनी निभाईंदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां अवां बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चाकर खान जेको आहे पंहिंजी घरवारी जी दाह ॿुधंदो। चाकर जी घरवारी चाकर खे दाह ॾेई छॾींदो हसीना बेगम जी। उनखे चई छॾींदो त चाकर खान तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हसीना बेगम खे इन घर मां तड़े कढी छॾ। अगरि जेकर तूं हसीना बेगम खे न कढियो त पोइ हू हमेशह हमेशह लाइ मुंहिंजो दुश्मन थी पवंदो। चाकर खान चवंदो त तूं 2-3 ॾींहं सबर कर, 2-3 ॾींहंनि जे अंदरि मां इन खे तड़े कढी छॾींदा। अगरि जेकर हू सुख सां वेहे थो त ठीकु आहे, न त पोइ मां इन खे हमेशह हमेशह लाइ घस वठाईंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त जाबिर खान जेको आहे चाकर खान खे मारण जी प्लानिंग ठाहींदो। बहरहाल हुनखे इहो मौक़ो ई न मिलंदो त चाकर खान खे किथे मारियां ऐं उनखे किथे हमलो करे ऐं उनखे पूरो कयां, उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचायां। ऐं पोइ कासिम जाबिर खान खे चई छॾींदो त अगरि जेकॾहिं तव्हां चओ था त पोइ मां उनजो ताड़ वठी उनखे ॾियां कुख वारी गोली। जाबिर खान चवंदो त हा आदस बस तूं परेशान न थी, तूं इन कम में पोयां पइजी वञ। अगरि जेकॾहिं चाकर खान तव्हांजे रुख चढ़ी वियो त पोइ मूंखे ॿुधाइजो ज़रूर ऐं पोइ उनखे लेटाए छॾिजो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सिकू जेको आहे उन सां जाबिर खान अहिड़ो त ज़ुल्म कंदो, को न को उन सां मसइलो ज़रूर कंदो ऐं पोइ सिकू आख़िरकार मजबूर थी करे उन सां दुश्मनी निभाईंदो। ऐं पोइ सिकू जेको आहे जाबिर खान खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे मां तोखे बख़्श न कंदुसि, तोखे अहिड़ो सबक़ सेखारींदुसि जो दुनिया ॾिसंदी। जाबिर खान चवंदो सिकू तोखे मोकल आहे, जेको करणो थी वञी कर वञी, छो जो मूंखे करणो हो उहो त मां करे चुको आहियां ऐं मां अञा बि कंदुसि, तोसां मुंहिंजो वाइदो आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो टुंडो जेको आहे आख़िरकार जाबिर जे ख़िलाफ़ सोचींदो त मां आख़िरकार जाबिर खे कीअं फसायां चाकर जी जेल में ऐं उनखे कहिड़ो सबक़ सेखारियां जो चाकर खान हमेशह हमेशह लाइ पोइते हटी वञे ऐं चाकर खान जो कमदार मां बणिजी वञा। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, असांखे पसंदि, असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।